मिठी में रेडियो पाकिस्तान के सीनियर आर्टिस्टन मकामी प्रोग्राम में बचत बंद करण खिलाफ थपाकर मीडिया सेंटर आरो एहतजाज किया। उन मौके ते सीनियर आर्टिस्टन शहाब नोहड़ियो, आफताब समेजो, जीमर मंजानी, विजय कुमार, मीर मोहम्मद, अब्दुल करीम थेबो, नाज नूर अहमद इबन एहतजाज कंदे चयो त रेडियो पाकिस्तान मिठी सहरा थर जो वाहिद आवाज़ है जंहिं ज़रिए मकामी माण्हुनि खे सियाहत सकाफ़त समेत शऊरी ॼाण मिले थी। हिन चयो त रेडियो पाकिस्तान थर जे ॾूरह इलाइक़नि जे माण्हुनि जी ॼाण विंदर ऐं तफ़रीह जो बि ज़रियो आहे जंहिं ज़रिए बैन अल-अक़वामी ऐं मुल्की सतह जी मालूमात मिले थी। पर रेडियो पाकिस्तान मिठीअ जी बचत बंद करे थर जा प्रोग्राम बंद किया पिया वञनि जेका असां आर्टिस्टनि सां ज़्यादती आहे। हिन चयो त रमज़ान मुबारक महीने में रोज़े जी सहरी अफ़तारी बि रेडियो पाकिस्तान जे ऐलान सां कई वञे थी, पर थर जो आवाज़ खे दॿाइण ऐं घटण माना असां सभिनी जे आवाज़ खे मारियो पियो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार मामले जो नोटिस वठी रेडियो पाकिस्तान मिठीअ जी बचत वधाए प्रोग्राम नशर कया वञनि, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।